प्यारा दोस्तों, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिकु हदीस आहे जंहिंमें ख़ासि उन्हनि माण्हुनि लाइ इबरत ऐं नसीहत आहे जेके कूड़ ॻाल्हाए ऐं माण्हुनि खे खिलाईंदा आहिनि। यानी माण्हुनि खे खिलाइण लाइ कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, कूड़ करे ऐं मश्करी ऐं मज़ाक़ कंदा आहिनि। इहा हदीस सुनन अबी दाऊद जी हदीस आहे, हदीस नंबर 4990। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, वैलुल लिल्लज़ी युहद्दिसु फयकज़िबु लियुदहिक बिहिल क़ौम वैलुल लहू वैलुल लहू। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उन शख़्स लाइ, उन माण्हूअ लाइ हलाकती ऐं बर्बादी आहे जेको माण्हुनि खे खिलाइण लाइ कूड़ ॻाल्हाईंदो आहे। यानी कूड़ ॻाल्हाए खोटी मश्करी करे माण्हुनि खे खिलाईंदो आहे त उन शख़्स लाइ हलाकती ऐं बर्बादी आहे। असां ॾिसंदा आहियूं जे असांजे मुआशरे में, असांजे क़ौम में कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके हर वक़्तु हर घड़ी कूड़ ॻाल्हाए, खोटी मश्करी, कूड़ी मश्करी करे माण्हुनि खे खिलाईंदा आहिनि। त उन्हनि खे हिन हदीस मां इबरत ऐं नसीहत हासिलु करणु घुरिजे। अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ी हरकत खां असां सभिनी जी हिफ़ाज़त करे। आमीन।